नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे चोटियारो में खबर ॾींदा हलूं त चोटियारो भरिसां तइलीम खां वांझिल ॿिनि ॻोठनि ॻोठ जमाल कीरियो ऐं हादी बख़्श कीरियो में नौजवान कीरिया एहतियात पारां पंहिंजे ख़र्च ते 2 मास्तर मुक़ररु कया विया आहिनि। हिन सिलसिले में नौजवान कीरिया एहतियात जे मरकज़ी सदर महबूब कीरियो, इब्राहिम कीरियो, अब्दुल गफ़ूर कीरियो ॼाणियल ॻोठनि में पहुची मक़ामी 2 पढ़ियल नौजवान आशिक़ कीरियो ऐं अला ॾितो कीरियो खे नौजवान कीरिया एहतियात पारां आर्डर ॾिना विया ऐं हिकु महीने जी ॿिन्ही नौजवाननि खे एडवांस में पगार पिण ॾिनी वई। इन मौके ते अॻवान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त तइलीम खां सवाइ इंसान कुझु बि न आहे। तइलीम इंसान जी टीं अख आहे। अफ़सोस आहे त किथे स्कूल वॾेरनि जूं ओताकूं लॻा पिया आहिनि त किथे वरी 40 खां 50 घर हुअण बावजूदि स्कूल जो नालो निशान बि न आहे। हिननि वधीक चयो आहे त मुक़ररु कयल मास्तरनि खे असां पंहिंजे खीसे मां माहवार पगार ॾींदासीं। इन मौके ते अला बख़्श कीरियो, मोहब कीरियो, अयूब कीरियो ऐं ॿिया केतिरा कीरिया बिरादरी जा माण्हू मौजूदु हुआ। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।